दोस्तों हिन वक्त असां कारूंझर जे जबलन जे विच मां वञूं पिया कारूंझर जो सैर करे इंजॉय करे हाणे असां निकिता आहियूं। हिन वक्त गाड़ी में आहियूं ऐं कारूंझर जे ख़ूबसूरत मंज़रनि मां तव्हांखे घुमाईंदा वठी पिया वञूं। ऐं रस्तो आहे कारूंझर जो ऐं इहे कारूंझर जा जबल आहिनि, पहाड़ आहिनि जेके तव्हांखे ॾेखारियूं पिया ऐं ॾाढा ज़बरदस्त मंज़र आहिनि। असांजी गाॾी हाणे वापसी तरफ़ रवाना आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ही कारूंझर जे बिल्कुलु विच मां ही रस्तो आहे ऐं उन रस्ते में असां वञूं पिया। रशीद राजा बि इंजॉय करे पियो ऐं कादर जाखरो साहब इहो बि इंजॉय करे पियो। हे माल आहिनि ढगा ढगियूं। हाणे हिन वक़्तु असां कारूंझर जे ख़ूबसूरत वादियुनि मां असां ॿाहिरि निकिरूं पिया ऐं रस्तो आहे इहो साम्हूं असां निकिरूं पिया। ॾिसो ॾाढा ज़बरदस्त मंज़र आहिनि, ॾाढा माशाल्लाह ख़ूबसूरत मंज़र आहिनि ऐं तव्हां ॾिसो पिया त ज़बरदस्त मंज़र आहिनि, ख़ूबसूरत मंज़र आहिनि। ऐं हीउ ॾिसो माल मथे चढ़नि पिया, ज़बरदस्त। ये खूबसूरत मंज़र, ये खूबसूरत वादियूं असांजी सुहिणी सिंध में आहिनि। असांजे प्यारे पाकिस्तान जे ख़ूबसूरत सिंध में हे सुहिणियूं वादियूं, सुहिणा नज़ारा जिते असां हिन वक़्तु ज़िंदगी खे इंजॉय कयूं पिया, पंहिंजा ॾुख दर्द ग़म विसारे असां ॾाढो ज़बरदस्त तरीक़े सां इंजॉय कयूं पिया। हा साईं, वॾी महिरबानी दोस्तो, वरी तव्हां सां पोइ ॻाल्हाईंदासीं। ठीकु आहे जी, थैंक यू सो मच।